विशाल नेशनल हाईवे एंड मोटरवे पुलिस 31 बीट सखरण कश्मीरी जो हक़ में 27 अक्टूबर ते कानूनी मल्हायो वियो। नेशनल हाईवे एंड मोटरवे पुलिस बीट 31 सेकंड IG मोटरवे सुल्तान अली ख्वाजा, एडिशनल IG मुनीर अहमद शेख, साउथ रीजन DIG साउथ जोन जावेद अली मेहर, ऑक्टर कमांडर जे हुक्म ते एडमिन ऑफिसर बीट सेकंड इंस्पेक्टर इबाब अली जरदारी जी अगवानी में पंहिंजी टीम सां गॾु टीम PO कामरान मेहंदी, APO अज़ीज़ अहमद जमाली, GPO अरसलान अली ऐं सिविल सोसाइटी पारां टूल प्लाज़ा सईदाबाद में रैली कढी वई। बैनर खणी सख़्त एहतजाज कयो। हुननि कश्मीरियुनि ते ज़ुल्म ऐं बर्बरियत ते भारत ख़िलाफ़ झंडो फड़काए सख़्त नारेबाज़ी कई ऐं कश्मीरियुनि जे हक़ ऐं आज़ादी लाइ गॾियल क़ौमुनि खे पैगाम ॾिनो त कश्मीरी असांजा शहरी आहिनि ऐं भारत संदनि ख़िलाफ़ ज़ुल्म करे रहियो आहे। गैर इख़लाक़ी बेसरमाना तशद्दुद ऐं संदनि हक़ जी भञ कड़ी आहे। असांजा पंहिंजा कश्मीरी भाइर ऐं भेनरूं आहिनि जेके हिन ॾुखे वक़्त में असीं उन्हनि सां गॾु आहियूं। भारत सरकार कश्मीरी अवाम जा बुनियादी हक़ ताक़त जे ज़ोर ते ग़ज़ब करे रही आहे। भारतीय फ़ौज बेगुनाह कश्मीरियुनि जो क़त्ले आम करे उन्हनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश करे रही आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।